ज़कात सदक़े फ़ितर के मुसलमाननि जे मथां फ़र्ज़ करार ॾिनो। ईअं सम्झो त सदक़े फ़ितर हर मुसलमान जे मथां लाज़िम आहे। जे माण्हू वटि का बि शइ कान्हे का त अहिड़े माण्हू त सदक़े फ़ितर कोन्हे को। नबी करीम सलातो इस्लाम जन हुकम ॾिनो त इहो सदक़े फ़ितर अदा कयो वञे नमाज़ ॾांहुं निकिरण खां अॻु में ऐं नमाज़ खां पोइ जेकॾहिं ॾिए थो फ़ही सदक़तुम मिन सदक़ात, पोइ हिकिड़ो आम सदक़नि मञा सदको आहे, पोइ हिन जे तरफ़ां सम्झो सदक़े फ़ितर अदा कोन थी। अॻियो सवाल हाफ़िज़ शबीर जमाली साहब खां कुनरी खां मोहम्मद यासीन समू साहब कनि था सदक़तुल फ़ितर यानी फ़ितरे जे हवाले सां त फ़ितरो कंहिं ते वाजिबु आहे? फ़ितरो हर मुसलमान ते वाजिबु आहे। हदीस किताब सही बुखारी जे अंदरि किताब ज़कात जे अंदरि हिकिड़ो पूरो बाब फ़र्ज़ सदक़तुल फ़ितर, और में सन अब्दुल्ला बिन अब्बास रज़ी अल्लाह तआला अन्हुमा फरमाइनि था फ़र्ज़ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़कातुल फ़ित्र अलल अब्दि वल हुर्र। पाण करीम सलातो इस्लाम जन अल्लाह जे रसूल सल्लम ज़कात सदक़े फ़ितर के मुसलमाननि जे मथां फ़र्ज़ करार ॾिनो, ग़ुलाम ते, आज़ाद ते, नंढे ते, वॾे ते, मर्द ते, औरत ते, सभिनी ते जेको सदक़े फ़ितर नबी करीम सलातो इस्लाम जन लागू कई आहे। ईअं सम्झो त सदक़े फ़ितर हर मुसलमान जे मथां लाज़िम आहे। सिर्फ़ु उन मां ॿ माण्हू हिकिड़ा अहिड़े क़िस्म जा आहिनि जेके आज़ादु आहिनि, जिन में हिकिड़ो माण्हू त उहो जंहिं माण्हू वटि ॾियण जी सघ सलाहियत ई कान्हे, ईअं खणी चवनि वटि का बि शइ कान्हे का। इमाम इब्नुल मुनसिर रहमहुल्लाह किताबुल इजमा में किताब ज़कात में इन शइ जे मथां इजमा नक़ल कयो आहे, जंहिं माण्हू वटि का बि शइ कान्हे का त अहिड़े माण्हू त सदक़े फ़ितर कोन्हे को। जंहिं हिकिड़ो ॿियो माण्हू आहे उहो मूं इन करे ज़िक्र कयो जो बाद फतावा में उहा शइ मूं पढ़ी त मूं सम्झो त उन शइ जी बि तव्हांजे साम्हूं वज़ाहत कयां। बाज़ फतावा जे कुतुब में इहो बि लिखियलु आहे त पेट वारे ॿार ते बि सदक़े फ़ितर आहे, पर यादि रहे त इहा ग़लति ॻाल्हि आहे। इन मामले में का बि मज़बूत दलील कान्हे का। इन बारे में जेका रिवायत ज़िक्र कई वञे थी गैर साबित आहे। मुसन्नफ़ इब्न अबी शैबा जे अंदरि किताब ज़कात जे अंदरि हिकिड़ो बाब आहे, बाब सदक़तुल फ़ितर अम्मा फ़िल बतन। उन में रिवायत आहे सैयदना उस्मान रज़ी अल्लाह तआला अन्हु जन पेट वारे ॿार जो बि जेको सो सदक़े फ़ितर ॾींदा हुआ, पर इहा रिवायत सही साबित कान्हे का। सैयदना उस्मान रज़ी अल्लाह तआला अन्हु जन खां जेके नक़ल कंदा बकर बिन अब्दुल्ला अल मुज़नी, इन्हनि जी सैयदना उस्मान रज़ी अल्लाह तआला अन्हु सां मुलाक़ात साबित कान्हे का। यानी कि हिकिड़ो इंतिहाई मिसकिन जंहिं वटि का बि शइ कान्हे का उन ते सदक़े फ़ितर वाजिबु कोन्हे को। या जेका ॻाल्हि कई न थी त पेट वारो ॿारु उन ते बि लिहाज़ा कान्हे का। बाक़ी इन खां हटी करे हर मुसलमान ते नंढो आहे, वॾो आहे, मर्द आहे, औरत आहे, ग़ुलाम आहे, आज़ाद आहे, सभिनी ते सदक़े फ़ितर जेको सो लाज़िम आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां सरीह इहे हकामात असांजे साम्हूं कुतुब हदीस में मौजूदु आहिनि। अच्छा शेख, फ़ितरो अदा करण जो सही वक़्तु छा आहे? कॾहिं फ़ितरो ॾियणु खपे? सही तरीन वक़्तु आहे ईद वारे ॾींहुं सूरज जे तुलू खां वठी करे ईद निमाज़ ॾांहुं निकिरण खां अॻु, इन जे विच जे दौरानीअ में। हदीस किताब सही बुखारी जे अंदरि किताब ज़कात जे अंदरि बाब फ़र्ज़ सदक़तुल फ़ितर जे अंदरि इहा बि हदीस मौजूदु आहे त नबी करीम सलातो इस्लाम जन हुकम ॾिनो त इहो सदक़े फ़ितर अदा कयो वञे नमाज़ ॾांहुं निकिरण खां अॻु में, यानी कि इन ॾींहुं माण्हू ॾिए पर नमाज़ जे निकिरण खां अॻु में माण्हू जेको सो अदा करे वठे। ऐं वरी कुतुब हदीस में इहा वज़ाहत आहे। सुनो बि दाऊद जे अंदरि किताब ज़कात जे अंदरि इमाम साहब बाब क़ाइमु कंदा बाब ज़कातुल फ़ितर। उते हदीस आहे त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था मन अद्दाहा क़ब्ल सलाते फ़हिय ज़कातुम मक़बूल। जंहिं माण्हू नमाज़ खां अॻु में फ़ितरो अदा कयो त उन माण्हू जो अदा थी वियो। ऐं पाण फरमाया जंहिं माण्हू नमाज़ खां अॻु में अदा न कयो ऐं नमाज़ खां पोइ जेकॾहिं ॾिए थो फ़ही सदक़तुम मिन सदक़ात, पोइ हिकिड़ो आम सदक़नि मञा सदको आहे, पोइ हिन जे तरफ़ां सम्झो सदक़े फ़ितर अदा कोन थी। त इन हदीस जी रोशनी में बहितर तरीक़ो इहो आहे त माण्हू ईद वारे ॾींहुं सूरज जे तुलू थियण खां वठी करे नमाज़ ॾांहुं निकिरण वारो टाइम जेको विच वारो आहे इन टाइम ते ॾेई वठे। जेकॾहिं इन खां अञा अॻु में ॾियणु चाहे थो त ईअं सम्झो त जीअं चंड ज़ाहिर थियो आहे ईद जो, उन खां वठी करे ईद नमाज़ ॾांहुं निकिरणु इन टाइम जे विच में ॾेई वठे। हिकिड़ो माण्हू अञा बि जेकर जल्दी करणु चाहे थो त इन मामले में वधि खां वधि एतिरी वज़ाहत मिले थी त ईद खां हिकु या ॿ ॾींहं अॻु में माण्हू ॾेई सघे थो। उन रिवायत जे इस्तदलाल ते बि बाज़ अहले इल्म जा एतिराज़ात आहिनि, पर जेकॾहिं केरु वधि खां वधि गुंजाइश कढे तॾहिं बि एतिरी गुंजाइश मौजूदु आहे। हदीस किताब सही बुखारी जे अंदरि किताब ज़कात जे अंदरि बाबु सदक़तुल फ़ितर अलल हुर्र वल ममलूक, उन में हदीस मौजूदु आहे त सैयदना अब्दुल्ला बिन उमर रज़ी अल्लाह तआला अन्हुमा ईद खां हिकु ॿ ॾींहं अॻु में सदक़े फ़ितर जेको सो अदा करे छॾींदा। बल्कि मुसन्नफ़ इब्न अबी शैबा जे अंदरि किताब ज़कात जे अंदरि इमाम साहब बाब क़ाइमु कंदा बाब ताजील सदक़तुल फ़ितर।
उते सन अब्दुल्ला बिन उमर रज़ी अल्लाह ताला जिन जे बारे में इहो बि मौजूदु आहे, भला युरा बिज़ालिक बअसन, उहे इन शइ में को ऐब कोन सम्झंदा त जेकॾहिं को माण्हू जल्द खां जल्द ॾियणु चाहे थो तॾहिं बि ईद खां हिकु ॿ ॾींहं अॻु में, बल्कि बहितर तरीक़ो इहो ई आहे त चंड नज़र अचण खां बाद में, जीअं ईद जो चंड नज़र अचे पोइ माण्हू ॾे, उन खां बि बहितर इहो आहे त ईद वारे ॾींहुं सुबुह जे टाइम ते सूरज जे तुलू थियण खां वठी करे ईद नमाज़ जेको निकिरण जो टाइम आहे, इन विच वारे टाइम जेको सो ॾेई वठे। अच्छा, इन खां अॻु में जेकॾहिं को ॾियणु चाहे थो रमज़ान मुबारक खां अॻु में या रमज़ान जे शुरू में, ऐं उनजी नियत ई आहे त हीउ जेको सो रोज़ा वग़ैरह सही रखी सघनि या ईद वग़ैरह सही करे सघनि, त रमज़ान मुबारक जे महीने जे शुरू थियण वक़्तु या उन खां अॻु में उनजो छा हुकुम आहे? इन मामले में टे नंढियूं गुज़ारिशूं कंदो न। पहिरीं गुज़ारिश जी आहे, जेको माण्हू हींअर सोच रखे थो त रमज़ान खां अॻु में ॾिजे या रमज़ान जे शुरू में ॾिजे, उन खां सुवाल इहो था कयूं त हरीसुन अलैकुम बिल मुमिनीन रऊफ़ुर रहीम, सूरह तौबा जी जेके आख़िरी आयात आहिनि, उम्मत ते सभ खां वॾा शफ़ीक़ त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, उन्हनि त कॾहिं इहा शइ कोन सोची। छा जेको माण्हू इहा शइ सोचे थो उन खां 2 मिंट जे लाइ पुछूं था त छा तुंहिंजी दिलि अलाह जे प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां बि वधीक नरम आहे? क़तन तौर ते न। त जेका शइ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नाहे सोची, इन उज़ुर खे माक़ूल कोन्हे ॼातो, त आम मुस्लमान खे खपे त अहिड़ी ॻाल्हि करे न सोचे, हुनजी सोच इहा हुजे त मूंखे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे अंदाज़ खे अख़्तियार करिणो आहे। ऐं इन खां बि ॿी ॻाल्हि ॾिसो न, रमज़ान जे इब्तिदा में या रमज़ान खां अॻु में इन जे करे बि सदक़े फ़ितर ॾियणु ग़लति थिए, छो त सदक़े फ़ितर जी अदायगी जे असबाब जा हिकिड़ो सबबु इहो बि ॾसियो वियो आहे त माण्हू जे रोज़े में जेके कमियूं कोताहियूं थियूं हुजनि न, अल्लाह ताला सदक़े फ़ितर जे करे हुनखे माफ़ कंदो। हदीस किताब सुनबी दाऊद जे अंदरि किताब ज़कात जे अंदरि बाब ज़कातिल फ़ितर में हदीस मौजूदु आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेके सदक़े फ़ितर जा असबाब ॾसिया थी, छो थो ॾिनो वञे, पाण फर्म इन जे करे जो तहरतुल लिस्साइम मिनल लग़्व वररफ़स, जेकॾहिं माण्हू खां रोज़े जे दौरान के कमियूं कोताहियूं थियूं त हाणे उन जे तरफ़ां बतौर कफ़ारे जे हुनखां सदक़े फ़ितर वरितो थो वञे। हाणे हीअ शइ सदक़े फ़ितर आहे, रोज़नि में जेका कमी कोताही थी माण्हू बाद में ॾे त अल्लाह पाक इहा कमी कोताही माफ़ कंदो। हिकिड़ो माण्हू इहो उन रोज़नि खां अॻे ॾेई थो छॾे, त इहो बि तव्हां गौर कंदो त इहा शइ बिल्कुलु ग़लति आहे। ऐं इन खां पोइ टी शइ ॾिसो त दीन रुॻो अमल कोन रखिया आहिनि, अमलनि जा औकात मुक़ररु कया आहिनि। हज जो टाइम मुक़ररु आहे, रोज़नि जो टाइम मुक़ररु आहे, सहरी जो टाइम मुक़ररु आहे, इफ़्तारी जो टाइम मुक़ररु आहे, बल्कि क़रीब क़रीब हर अमल जो टाइम मुक़ररु आहे। त अहिड़े तरीक़े सां उन ई शरीयत जिन हेतिरे सारे अमाल जा औकात मुक़ररु कया आहिनि, उन ई शरीयत सदक़े फ़ितर जो बि वक़्तु मुक़ररु कयो आहे। मुसलमान खे खपे त अलाह जी शरीयत जे अॻियां मर्ज़ी ऐं मनमानी जे बजाए जेकी शरीयत में तालीम मिली आहे उन वक़्त खे अख़्तियार करे। त सभिनी ॻाल्हियुनि जो ख़ुलासो इहो आहे त रमज़ान जे शुरूआति में या रमज़ान खां अॻु में सदक़े फ़ितर ॾियणु बिल्कुलु ग़लति थिए। को माण्हू ॾिए थो त इन मामलात ते गौर करे, यकीननि जेकॾहिं हुनजी ज़मीर हूंदो त इन ॻाल्हियुनि ते गौर करे पंहिंजो पाण खे पाबंद रखंदो। जेको नथो करे ख़ुदि सोचे वठे त हू कंहिंजी मुखालिफ़त थो करे, मौलवी जी मुखालिफ़त आहे कान का, हीअ सभु मुखालिफ़तूं करे थो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जूं। त ॼाणे वठे त अलाह जे प्यारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मुखालिफ़त करे कॾहिं बि हुनखे फ़ाइदो कोन थींदो। अल्लाह पाक मान में रखे। सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन ते क्लिक करियो त जीअं असांजी हर नई वीडियो जो नोटिफिकेशन मिले।